तालका अस्पताल खिपरो में बेतुल इस्लाम वेलफेयर ट्रस्ट ऐं पाकिस्तान रेंजर्स जे पंटी विंग जे ताउन सां 2 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। कैंप में कराची जे माहिर डॉक्टरनि 1800 खां वधीक मर्दनि, औरतनि ऐं ॿारनि जी अखियुनि जो चकास कयो, जॾहिं त 90 खां वधीक मरीज़नि खे ऑपरेशन करे लेंस पिण लगाया विया ऐं दवाउनि समेत 1200 खां वधीक मरीज़नि खे चश्मा पिण ॾिना विया। मामू जी अखियूं ॾेखारण आया आहियूं, अतुंगो खां आया आहियूं। हाँ माशाल्लाह काम ज़बरदस्त है। कीअं थो लॻे हिते जेके डॉक्टर वेठा आहिनि, कहिड़ी सहूलियतूं आहिनि? ज़बरदस्त आहे, हर सहूलियत आहे। अहिड़ियूं कैंपूं लॻणु खपनि, छो त 12 ॾींहं इलाइक़े में अक्सर करे ग़रीब माण्हू आहिनि, हारी माण्हू मिसकिन केॾां वञनि, इन करे इहो तमामु बहितर क़दम आहे। तमामु सुठो कमु पियो हले, फर्स्ट क्लास। असीं मुतमिन आहियूं इन ते, असांखे तमामु वॾी ख़ुशी आहे। असीं खिपरो शहर जा आहियूं। तमामु कमु सुठो पियो लॻे। अहिड़ियूं शयूं हुजणु खपनि जीअं असांखे मतिलबु इहे ग़रीब अवाम लाइ सभु लाइ सहूलियत हुजे ऐं अहिड़ियूं शयूं हुजणु खपनि असांजे लाइ। इहे ज़रूरी आहे न, डॉक्टर जेको माण्हू पहुच में नथो अचे त हिते पंहिंजे डॉक्टरनि खे डॉक्टरनि खे ॾेखारे, सुठी ॻाल्हि आहे। इहे कैंपूं हुजणु खपनि, महीने महीने लॻणु खपनि। 2 ॾींहनि वारी फ्री अखियुनि जे कैंप में पंटी विंग जे DSR कलीम एवान समेत रेंज जे जवाननि ऐं बेतुल इस्लाम वेलफेयर ट्रस्ट जे रज़ाकारनि पंहिंजा फर्ज़ अंजाम ॾिना। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु अब्दुल रज़ाक राजपूत, अवामी आवाज़ खिपरो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।